असां कामरेड्स वांगर विढ़ंदा आहियूं। असांजे लाइ पाकिस्तानियत सभ खां अहम आहे। असांखे पंहिंजे मज़हब ऐं तहज़ीब ते फ़ख्र आहे। कॾहिं बि ख़्वारजी फितने खे पंहिंजी खुदि सोच मुल्क ते मढ़ण न ॾींदासीं। असां ख़्वारजी फितने जे फ़सादुनि सां विढ़ी रहिया आहियूं। इहे अंसर इस्लाम जी ग़लति तशरीह करे रहिया आहिनि। रियासत जे साम्हूं सरेंडर कंदड़ रहण जी उमेद करे सघनि था। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर जो मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ जे शागिर्दनि सां मुलाक़ात दौरान ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त पाकिस्तानी अवाम ख़ासि तौरु नौजवाननि जो पाक फ़ौज सां हिकु इंतिहाई मज़बूत रिश्तो आहे। मुल्क दुश्मन अंसरनि जी फ़ौज ऐं अवाम जे विच में ॾार विझण जी कोशिश हमेशह नाकाम रही आहे ऐं रहंदी। जेसीं ताईं नौजवान गॾु आहिनि, पाक फ़ौज कॾहिं बि हाराए नथी सघे। केपी ऐं बलोचिस्तान जा माण्हू दहशतगर्दनि ख़िलाफ़ रुख जी भित जियां बीठा आहिनि। सिंध जे मज़ामती शाइर ऐं अदीब डॉक्टर आकाश अंसारी क़त्ल केस में अहम अख़बराई ज़रियनि मौजिब गिरफ़्तार ड्राइवर अयाज़ सियाल खां पोइ संदसि हंज वरितल पुटु विशाल लतीफ़ ॿुॾोह जो एतराफ़ करे वरितो। SP मसूद इक़बाल जी सरबराही में जुड़ियल जांच टीम जो वारदात वारे हंध जो ॿीहर मुआइनो ज़रियनि जो चवणु आहे त पुलिस जवाबदारनि जे एतराफ़ी बयाननि खां पोइ वारदात वारे हंध तां अहम सबूत हथ करे वरिता। ज़रियनि मौजिब पुलिस डॉक्टर आकाश जी हंज वरितल पुट जे ॿिनि दोस्तनि खे बि हिरासत में वठी छॾियो। असांखे फ़ैसिलो करणो पवंदो त मुल्क कीअं हलाइणो आहे। मुल्क मुख़्तलिफ़ चैलेंजिस खे मुंहुं ॾेई रहियो आहे। फ्रांस में कॉन्फ्रेंस थी हुई। कॉन्फ्रेंस में दुनिया टेक्नोलॉजी जी ॻाल्हि कई, पर पाकिस्तान किथे हो। असां पंहिंजनि नौजवाननि खे डिजिटल दौर लाइ तयारु न पिया कयूं। मक़सदनि जी हासिलात लाइ सियासी तोड़े मुआशी इस्तेहकाम ऐं ॿियनि मसइलनि ते गौर जी ज़रूरत आहे। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी म्यूनिक में ॻाल्हि ॿोल। संदसि चवणु आहे त काबुल में नई हुकूमत खां पोइ माहौल तब्दील थियो। दहशतगर्दी जे वाक़िअनि में वाह थी। दहशतगर्दी ते ज़ाब्तो आणण लाइ इत्तिफ़ाक़ राय पैदा करण जी ज़रूरत आहे। MQM सदाईं ॿियनि जे लाशनि खे पंहिंजी सियासत जे लाइ इस्तेमालु कयो। कराची जो अवाम ॾहाकनि ताईं मुतहद जे तशद्दुद ऐं धमकियुनि वारी सियासत जे रहमो करम ते हो। हाणे MQM जे दाबनि वारी सियासत नथी हले त शहरियुनि खे भड़कायो पियो वञे। MQM अॻवान हादसनि खे बुनियाद बणाए बिगोड़नि खे हवा ॾियण जी कोशिश करे रहिया आहिनि। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो फारूक सत्तार जी न्यूज़ कॉन्फ्रेंस ते रद्द अमल। संदसि चवणु आहे त आफ़ाक़ अहमद जी गिरफ़्तारी कानून मूजिब थी आहे। कानून खां केर बि मथां नाहे। सिंध सरकार ते इल्ज़ाम हणंदड़ माज़ी में कराची जो अमन तबाह करण में मुलविस रहिया। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण सां चीनी सीड़पकारनि जे वफ़द जी मुलाक़ात। सिंध में EV गाॾियुनि में सीड़पकारी ते ख़यालनि जी ॾेवर। शर्जील इनाम मेमण चीनी वफ़द खे सिंध में EV मैन्युफैक्चरिंग प्लांट्स लॻाइण जी दावत ॾेई छॾी। संदसि चवणु आहे त सिंध हुकूमत परॾेही सीड़पकारनि खे ज़रूरी मराइतूं ऐं कारोबार दोस्त माहौल जूं सहूलतूं फ़राहिम कंदी। सिंध में बंदरगाहूं, वधंदड़ रोड नेटवर्क ऐं वॾे पैमाने ते अफ़रादी क़ुवत मौजूदु आहे। मुस्तक़बिल इलेक्ट्रिक गाॾियुनि जो आहे ऐं सिंध उन तब्दीली में क़ाइदारो किरदारु अदा करण लाइ तयारु आहे। चीनी वफ़द तरफ़ां सिंध जी EV सेक्टर में सीड़पकारी में दिलचस्पी जो इज़हार। सनअती तरक़ी लाइ सिंध हुकूमत जे अज़म जी वाखाण। डॉक्टर फारूक सत्तार जी अॼोकी प्रेस कॉन्फ्रेंस ज़हरीली सोच जो मरबो आहे। ही माण्हू कराची में अमन नथा चाहिनि। कराची जी अवाम MQM जी नफ़रत ऐं विर्छ वारी सियासत खे रद्द करे छॾियो आहे। सिंध हुकूमत जी तर्जुमान सादिया जावेद जो फारूक सत्तार जी प्रेस कॉन्फ्रेंस ते रद्द अमल। संदसि चवणु आहे त MQM जी तासुब, नफ़रत ऐं बदबूदार सियासत जो जनाज़ो निकिरी चुको आहे। अवाम MQM जे ड्रामनि खे रद्द करे थो। हाणे रड़ियूं बि खैन ॿीहर ज़िंदा नथियूं करे सघनि। जेके माण्हू हक़नि जे नाले ते कराची खे यरगुमाल बणाईंदा रहिया, उहे माण्हू ॿीहर कराची जो अमन तबाह करण जे चकर में आहिनि। सिंध हुकूमत जी तर्जुमान सुमिता अफ़ज़ाल सैयद जो चवणु आहे त MQM पंहिंजी सियासी मौत जो इल्ज़ाम सिंध हुकूमत ते लॻाए अवामी हमदर्दी हासिल करणु चाहे थी, जिन कराची खे लसानी सियासत जी बाह में उछलायो। अॼु उहे साज़िश जो रींगट करे रहिया आहिनि। MQM हाणे न घिरजी रही न रही घाटिजी। सभिनी खे ख़बर आहे त कराची जो अमन केरु ख़राब कंदो रहियो ऐं शहर में अमन कंहिं क़ाइमु करायो। मुतहदा वारा अवाम खे गुमराह करण ऐं नफ़रतूं पखेड़ण जो सिलसिलो बंदि कनि। सिंध हुकूमत अवाम जे जान ऐं माल जे तहफ़ुज़ लाइ भरपूर क़दम खणी रही आहे। सिंध हुकूमत कराची खे ॿीहर रोशनियुनि जो शहर बणायो। सिंध में सभ खां सस्ती बिजली ठही रही आहे, पर वफ़ाक़ तरफ़ां शहरियुनि खे महांगी बिजली फ़राहिम कई पई वञे। हेस्को, सेबको ऐं के इलेक्ट्रिक वारा अवाम ते ज़ुल्म करे रहिया आहिनि। सिंध सां वफ़ाक़ तरफ़ां कुझु ज़्यादतियूं थी रहियूं आहिनि। वफ़ाक़ खे दरख़्वास्त आहे त पंहिंजूं पॉलिसियूं दुरुस्त करे। वफ़ाक़ खे सिंध जे मुफ़ाद में सपोर्ट कयो। सिंध हमेशह क़ुर्बानियूं ॾींदी रही। वज़ीर आज़म खे अपील आहे त ॿियनि सूबनि ते बि रहम जी नज़र कई वञे।
सिंध हुकूमत जे तर्जुमान ऐं सखर जे मेयर अरसलान शेख जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। सिंध चवण आहे त सखर शहर ऊंधाई में बुॾल आहे। सिंध मां केस निकिरण बावजूद सिंध खे नथी मिले। भारत जे शहर न्यू दिल्ली में रेलवे स्टेशन ते फाज पइजी वई। 18 ॼणा फौत केतिराई ज़ख़्मी। भारतीय मीडिया रिपोर्ट्स मुताबिक़ हिंदुनि जे मज़हबी त्योहार जे मेले सबब रेलवे स्टेशन ते रश हुई। उन दौरान रेलवे स्टेशन ते फाज पइजी वई। फाज दौरान थी फाजण सबब 18 ॼणा फौत थिया ऐं केतिराई ज़ख़्मी थिया। फौतनि में 10 औरतूं 3 ॿार बि शामिल। रेलवे इख्तियारनि जांच जो हुकुम ॾेई छॾियो। भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी पारां अफ़सोस जो इज़हार। ऐं सिंध जे अज़ीम सूफ़ी बुज़ुर्ग कलंदर लाल शहबाज़ जी 773 उर्स जूं तक़रीबूं सुभाणे खां सेवड़ में शुरू थींदियूं। 3 ॾींहंनि वारनि उर्स जी तक़रीबुनि में शिरकत लाइ मुल्क जे कुंड कुर्श मां वॾे अंग में ज़ाइरीन जी सेवड़ आमद। दमादम मस्त कलंदर जूं सदाऊं बुलंद। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया।